सुनो नाज़रीन, प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। बिलावल साहब वफ़ाक़ी काबीना जो हिसो थियो ऐं नंढी उमिरि जा वज़ीर ख़ारजा हूंदा। इन खां पहिरियां भुट्टो साहब, ऐं भुट्टो साहब बि तक़रीबन 35 साल एज हुई उन्हनि जी, ऐं हिना रबानी खर साहिबा उनजी तक़रीबन 33 साल एज हुई। इमरान ख़ान साहब हिकु दफ़ो ॿीहर साज़िश जी ॻाल्हि कई आहे, मुदाख़लत जी ॻाल्हि कई आहे। उन चयो आहे त सभई माण्हू तक़रीबन इस्लामाबाद में 20 लख माण्हू पहुचनि। गवर्नेंस, परफॉर्मेंस, इहो वॾी असांजी डिस्कशन रही आहे। हिन हुकूमत खे अञा घटि टाइम थियो आहे, चैलेंजिस तमामु वॾा आहिनि। ऐं मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर रही चुका आहिनि। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी, लख एहसान इम्तियाज़ साहब। डॉक्टर साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करण खां पोइ अकेले हलफ़ कयो आहे, जीअं त इन खां पहिरियां काबीना जे सभिनी वज़ीरनि हलफ़ कयो, पर मियां साहब जी मुलाक़ात खां पोइ हलफ़ कयो आहे। नंढी उमिरि में एॾो वॾो मनसब मिलियो आहे, ऐं जीअं भुट्टे साहब खे बि मिलियो हुयो। तव्हां छा चवंदव इन ते? महिरबानी इम्तियाज़ साहब, बिलावल साहब तारीख़ ठाही आहे ऐं सफ़ा नंढी उमिरि में हुन फॉरेन मिनिस्टर थिया आहिनि। इन खां जेका सो पहिरीं लास्ट हुनजो हो हिन रवानी खर के थिया हुआ 33 years 8 months। सही। ऐं भुट्टे शहीद के थिया हुआ 35 years 5 months या 4 months। हिनखे थिया आहिनि 33 years 7 months। माना हिन हिस्ट्री ठाही आहे पाकिस्तान में। यकीनन भुट्टे साहब जो पंहिंजो नवासो आहे ऐं बेनज़ीर साहब जो फर्ज़ंद आहे, आसिफ साहब जो पुटु आहे, ऐं इहे टई इक़्तिदार में रहिया आहिनि। ऐं हिननि जा इंटरनेशनल रिलेशन्स ऐं इंटरनेशनल वास्ता नियारा आहिनि। ऐं हिन बि नंढपण में पंहिंजी माउ ऐं पंहिंजे पीउ सां गॾु हर जॻह विया आहिनि। त हिन सां पाकिस्तान खे बि फ़ाइदो थींदो, हिन जी शख़्सियत बि उभरंदी, माण्हू हिनखे ॿिए पैमाने ते ॾिसंदा, परखंदा, ऐं यकीनन ही रिज़ल्ट सुठा ॾींदो पाकिस्तान खे बि। जेके तालुकात इमरान ख़ान पाकिस्तान जे ॿियनि मुल्कनि सां ख़राबु कया हुआ, उहो इंशाल्लाह ही ठाहिण जी कोशिशि कंदो। यंग आहे, इंशाल्लाह रिज़ल्ट सुठा ईंदा पाकिस्तान जे हवाले सां। सर, जीअं त तनक़ीद थिए पई त भुट्टे साहब जो नवासो ऐं बीबी साहिबा जो फर्ज़ंद शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म हुनजो काबीना जो हिसो थींदो, इन ते बि तनक़ीद थी, तव्हांखे पाण ख़बर आहे। चैलेंजिस तमामु घणा आहिनि। इमरान ख़ान जो हिकिड़ो कल्ट आहे, हिकिड़ी फॉलोइंग आहे, वर्कर्स आहिनि, जलसा तव्हांजे साम्हूं आहिनि। इमरान ख़ान खे माण्हू लाइक था करनि, नौजवान यूथ लाइक थो करे। उहो चए थो त जल्दी इलेक्शन थियनि ऐं साज़िश थी आहे, मुदाख़लत थी आहे। सॼी हीअ जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु ये सॼी अपोजिशन पीडीएम पीपल्स पार्टी गॾिजी करे मुंहिंजे इक़्तिदार खां मूंखे ॿाहिरि कढियो अथऊं। छा चवंदो? ॿ टे ॻाल्हियूं आउं चवंदुसि। हिकिड़ो त अॼु हुन हिकिड़ी वॾी दावा कई आहे, जेको आउं हिते तव्हांजे प्रोग्राम ते ॻाल्हाईंदे मूंखे डपु थो थिए त मूं ते को केस न दाख़िल। हा, मूंखे ख़बर आहे। ठीकु आहे। सो हाणे हू त अलाए छा छा पियो ॻाल्हाए, अलाह बहितर करे, जो पंहिंजी टेस्ट वेस्ट कराए वञी करे, दिमाग़ी टेस्ट कराए, जहिड़े नमूने दावा पियो करे हिन हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अदालत में हिकिड़ो बयानु ॾिनी हुई जॾहिं हुन ते मुक़दमो हलियो पियो, हुन ते जेको इल्ज़ाम हो, हुन चयो त हुन वक़्त में अमेरिका में हिकिड़ो जिम जॉन हो, माण्हू हो, हुनजो वॾो कल्ट हो। पोइ हुन जेको आहे पंहिंजे कल्ट जे माण्हुनि खे चयो, 800,000 माण्हुनि गॾिजी करे ज़हर पी पाण खे मारे छॾियो। जिम जॉन बि पाण खे माराए छॾियो। ॿुधो ॻाल्हि, इहो माना तव्हां गूगल ते चेक करे सघो था। हाणे कल्ट हिन जो अहिड़ो ख़तरनाक, अॼु जेके दावा पियो करे, वरी ख़बरूं पियो करे, मूंखे त लॻे थो त अलाह ख़ैर करे को ख़तरनाक कमु न करे। 20 लख माण्हू जी ॻाल्हि इम्तियाज़ ईअं आहे, जॾहिं 14 में धरना थिया हुआ त असीं उन ज़माने में सेनेट में हुआसीं। हिन साहब मौसूद खे चयो वियो त तूं 2 लख माण्हू खणी अचु त असीं हुकूमत किराए छॾींदासीं, चवण वारनि चयो हो। ठीकु आहे। जॾहिं ही एंटर थियो टाइल कादरी मिल मिलाए त हिन जा 45,000 माण्हू हुआ जेके एजेंसियुनि रिपोर्ट कया। हुनखे असां 50,000 करे छॾियूं, 55,000 करे छॾियूं, 60,000 करे छॾियूं। एतिरा माण्हू कोन हुआ, 45,000 माण्हू हुआ। ठीकु आहे न? सही। पर असां हुनखे 10-15,000 वधाए था छॾियूं। ठीकु आहे। त 2 लख माण्हू उन वक़्तु करे कोन सघियो फर्स्ट डे ते जॾहिं आयो हुकूमत किरण। ऐं पोइ त आख़िर में कुर्सियुनि खे ख़िताब पे कई, माण्हू कोन हुआ।
चवण जो मतिलबु आहे त 20 लख माण्हू त अलाए परे जी ॻाल्हि आहे। बाक़ी हाणे 10,000 माण्हू वठी अचे, 20,000 माण्हू वठी अचे, ॾिसो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी वॾी कॉन्स्पेरेसी आहे। आसिफ ज़रदारी हिकिड़े हंधि इहा ॻाल्हि कई हुई, नालो कोन थो वठां, हुनखे माण्हू खे चयो त बाबा मसइलो हीअ आहे त डोमिसाइल वियो आहे। हा, जेके हीअ हरकतूं था कनि PTI वारा, जेके ॻाल्हियूं था कनि सोशल मीडिया ते, इम्तियाज़ को सिंध जो या बलोचिस्तान जो या KP जो, इवन भुट्टे साहिब जहिड़ो माण्हू जंहिं ते अलाए छा न पाकिस्तान लाइ छा न कयो ऐं हुन सां छा न थियो, उन बि अहिड़ी ॻाल्हि अदालतुनि में कोन कई। बेनज़ीर साहिब जा 2 भाउ शहीद थिया, पर बेनज़ीर कॾहिं बि कंहिं ते उंगली खणी कोन चयो त हिननि मारायो आहे, शहीद कयो आहे। छा न बेनज़ीर सां थियो? त इवन वली खान जहिड़ा माण्हू, हुननि बि अहिड़ी का ॻाल्हि कान कई। रुमाल में वेड़े ॻाल्हियूं कंदा हुआ, ख़ैर बख्शमरी वारा, अताउल्ला खान वारा। त ही माण्हू जेके ॻाल्हियूं पिया कनि सोशल मीडिया ते, असां पंहिंजी तारीख़ में या मूं जेके किताबूं पढ़ियूं आहिनि, अहिड़ी ॻाल्हियूं त मूंखे नज़र कोन थियूं अचनि। सूबे जो हिकिड़ो जहिड़ो पियो हले, जेके हिन पासे बि हिकिड़े सूबे जा माण्हू आहिनि, हुन पासे बि हिकिड़े सूबे जा माण्हू आहिनि, ऐं इन जी जेके जहिड़े खे असां जहिड़ा माण्हू इंजॉय बि कनि पिया, पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो थिए त हिन में पाकिस्तान खे नुक़सानु थो थिए। सही। डॉक्टर साहब, तव्हां सां डिस्कस कंदे मज़ो बि ईंदो आहे, त हिस्ट्री खे तव्हां ॾिसंदा बि आहियो, पढ़ंदा बि आहियो। डॉक्टर साहब, इन जनरल मां सवाल कयां थो, तव्हां हुन सां एग्री ज़रूरु कंदव, जॾहिं बि जेकी बि पार्टी जॾहिं अवाम में हूंदी आहे, इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी आहे, वरी एंटी एस्टेब्लिशमेंट उन जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, तमामु घणा पॉपुलर स्टेटमेंट उन्हनि जा हूंदा आहिनि। जॾहिं उहे अचनि था इक़्तिदार में, सॼा प्रो एस्टेब्लिशमेंट उन्हनि जी सियासत हूंदी आहे, कारकर्दगी हूंदी आहे, परफॉर्मेंस हूंदी आहे। इन सां एग्री आहियो डॉक्टर साहब? आउं कोन थो अग्री कयां। हिन में जेके पार्टीज़ वॾे सूबे सां तालुक़ु रखनि थियूं ऐं जेके हलनि उन आसिरे थियूं, एंटी एस्टेब्लिशमेंट जी माना तव्हां वली खान जी पार्टी चई सघो था, बादशाह खान। एंटी एस्टेब्लिशमेंट खे तव्हां बेनज़ीर जी या शहीद भुट्टे जी पीपल्स पार्टी जहिड़े नमूने एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ या मार्शल आर्ट जे ख़िलाफ़ विड़ी आहे। अॼु पीपल्स पार्टी एंटी एस्टेब्लिशमेंट आहे डॉक्टर साहब? हाणे हुन में जरासीम त आहिनि न, रुगो चीज़नि खे अॻियां वधाइणो आहे। सही, मतिलबु अॼु तव्हांखे का पार्टी अहिड़ी लॻे थी जेकी एंटी एस्टेब्लिशमेंट हुजे? वरी बि हिन वक़्तु जेकॾहिं बलोच कॉन्फ्रेंस पार्टियूं आहिनि, पश्तून कॉन्फ्रेंस पार्टियूं आहिनि, या पीपल्स पार्टी आहे, या पंजाब जो जेको आहे सो हेठियों क्लास जेको आहे, जंहिंमें तालिब इल्म ऐं मज़दूर ऐं किसान, उहे जेके सो तव्हां इन चेप में सम्झी सघो था। ठीकु आहे डॉक्टर साहब, मैशियत तव्हांखे पाण ख़बर आहे, हेसिया इमरान ख़ान खां माण्हू तमामु नाराज़ बि थिया। इन में बि का हिकिड़ी ॿी राय न आहे। माण्हुनि खे हिकिड़ियूं वॾियूं एक्सपेक्टेशन्स बि ॾेखारियूं, वाइदा बि थिया, दावा बि थिया, यूटर्न्स बि तमामु घणा थिया, इनखां इनकार बि न आहे। PDM हुजे या पीपल्स पार्टी जो पंहिंजो लॉन्ग मार्च हुजे, बिलावल साहब खे बि वरी हिकिड़ी सपोर्ट मिली, इन खां बि इनकार न आहे। हाणे जी मौजूदा जेकी गवर्नमेंट आहे, इन जे लाइ हिकिड़ी वॾे में वॾी ज़िमेदारी इहा आहे त माण्हुनि जे हवाले सां को रिलीफ ॾिनो वञे ग़रीब माण्हू खे। ग़रीब माण्हू जी जेकी मैशियत आहे, उहा दाल रोटी गेव, इहा आहे मैशियत ग़रीब माण्हू जी। छा चवंदो साईं? बिल्कुलु आउं अग्री कयां थो, ऐं मिलणु खपे। अगरि नथी मिले त अफ़सोस हूंदो ऐं बेकार आहे हर चीज़ूं, ऐं दलीलनि में वज़न कोन्हे। पाकिस्तान वटि एतिरो रक़म आहे जो हिते जी बजट हुते करे छॾीनि ऐं आवाम खे रिलीफ ॾींदी, हिते जी बजट हुते करे छॾीनि, सम्झण वारा सम्झी वेंदा ऐं छा पियो छा। सही, वरी महिरबानी। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान जो मौक़िफ़ हुयो। बिलावल साहब जे लाइ हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी आहे, तारीख़ हुन ठाही आहे, पर उन सां गॾु बि वॾी ज़िमेदारी बि आहे। वज़ीर ख़ारजा हिकिड़ी वॾी तमामु वॾी ज़िमेदारी हिन मुल्क जा। तव्हांखे पाण ख़बर आहे, अमेरिकन ऐं पाकिस्तान जी लीडरशिप जे हिन खां अॻु में तालुकात बि तव्हांजे साम्हूं, मैशियत तव्हांजे साम्हूं आहे। तालुकात ख़िते में बि वॾा अहम आहिनि। अफ़गानिस्तान सां तालुकात हुजनि, रशिया जे विच में जेको इमरान ख़ान जो दौरो थियो, उनखे बि वॾी तनक़ीद थी, किथे पज़ीराई बि मिली। इन सां गॾु थियो आहे ब्रेक जो टाइम, ब्रेक खां पोइ